सेवण पुलिस जी ॻुझे इतला ते कार्रवाई। 20 ॾींहं अॻु घर में धाड़ो हणंदड़ जवाबदार सामान सूदो गिरफ़्तार करण जी दावा। सेवण में 20 ॾींहं अॻु कोसापाड़े में नेशनल बैंक जे मुलाज़िम मोहम्मद अबड़ो जे घर में धाड़ो हणी लखें रुपया रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे वेंदड़ जवाबदारनि खे सेवण पुलिस गिरफ़्तार करे जवाबदारनि वटां समूरो सामान हथ करण जी दावा कई आहे। इन सिलसिले में सेवण थाणे ते DSP बशीर अहमद खुआरो SHO ज़ीशान लाशारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 20 ॾींहं अॻु सेवण शहर में लॻल धाड़े जो SSP जामशोरो अमजद शेख पारां नोटिस वठण बाद सेवण पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे धाड़े में मुलविस 4 ॼणनि साजिद उर्फ छोटू माछी, आज़म अबड़ो, सिकंदर अली ओठो ऐं अनवर ओठो खे गिरफ़्तार करे उन्हनि वटां 20 तोला सोना ज़ेवर, 4 लख रुपया रोक रक़म समेत ॿियो क़ीमती सामान हथ कयो आहे। ॿिए पासे SSP जामशोरो अमजद शेख राब्तो करण ते कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त सेवण पुलिस धाड़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वॾी कामयाबी हासिल कई आहे। जॾहिं त सेवण समेत सॼे जामशोरे ज़िले में ॾोहारियुनि जो घेरो तंग करण लाइ पुलिस खे सख़्त हिदायतूं ॾिनियूं आहिनि। SSP जामशोरो सेवण पुलिस पारां कामयाब कार्रवाई करे धाड़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लखें रुपयनि जो सामान वापसि कराइण ते कार्रवाई में हिसो वठंदड़ अहलकारनि खे कैश इनाम ॾियण जो पिणु ऐलान कयो आहे। ज़ुल्फ़कार सोलंकी, कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सेवण।